नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे लाहौर मां ख़बर ॾींदा हलूं त सोडोवाल जे स्क्रीनिया कॉलोनी जे हिकु घटी में 42 माण्हुनि में कोरोना में मुब्तला हुजण खां पोइ घटी खे सील कयो वियो आहे। पुलिस मूजिबि 57 घरनि ते ॿधल स्क्रीनिया कॉलोनी जे हिकु घटी खे मुकमल तौर ते सील कयो वियो, छो त 3 ॾींहं अॻु ज़िले इंतिज़ामिया हिते 10 माण्हुनि जी कोरोना वायरस में मुब्तला हुजण जी तस्दीक कई हुई। पुलिस ॿुधाए त ॿिए ॾींहुं वधीक 10 माण्हुनि हिन वायरस जा शिकार थिया आहिनि, जॾहिं त आचर ते 22 मरीज़ साम्हूं आया आहिनि। ज़िले इंतिज़ामिया मूजिबि स्क्रीनिया कॉलोनी जे हिन घटी में हींअर ताईं 24 माण्हुनि में कोरोना वायरस जी तस्दीक थी चुकी आहे। मुतासिर घटी में रहंदड़ माण्हुनि जा कोरोना टेस्ट कया पिया वञनि। पुलिस मूजिबि ज़िले इंतिज़ामिया ऐं टाइगर फोर्स तरफ़ां मुतासिर घरनि में राशन, दवाऊं ऐं ॿियो ज़रूरी सामान पहुचायो पियो वञे। हितां जे पाड़े वारनि मूजिबि स्क्रीनिया कॉलोनी में हिकु शख़्स कुझु ॾींहं अॻु सिंध मां आयो हो। पहिरियों हिन जे घर जा वायरस जो शिकार थिया, पोइ पाड़े वारा बि कोरोना में पखिड़िजी विया आहिनि। वाज़े रहे त मुल्क में कोरोना वायरस जा केसिस अंग रोज़ वधी रहिया आहिनि। हींअर ताईं मुतासिरनि जो अंग 5300 खां वधीक थी चुको आहे, जंहिंमें 2594 जो तालुक़ु पंजाब सूबे सां ऐं सूबे में एक ही फौतगियूं थी चुकियूं आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़